खैरपुर नथन शाह ॾुखोयल ॾेख काछू वासी पंहिंजी मदद पाण FP फंड में पुल ऐं काछी तरफ़ रस्तो तामीर करण जो कमु करे चूंडियल नुमाइंदनि खे हैरान करे छॾियो आहे। यकीनन ज़िम्मेवार इंतज़ामिया लाइ बि शर्मनाक अमल आहे। इन सिलसिले में समाजी अॻवान NB खोसो जो चवणु आहे त काछी में वेटरनिटी होम ऐं सिहत जे घुर्बल सहूलत न हुजण सबबि रोड रस्ता न हुजण करे डिलीवरी में औरतूं, दिलि जा मरीज़, काछी जे ख़तरनाक नांग बलाउनि, जानवरनि जा खाधल ऐं हादसनि जा ज़ख़्मी इस्पताल पहुचण खां अॻु मौत जो शिकार थियण जो ख़दशो रहे थो। सो जेको कमु गवर्नमेंट जो आहे उहो कमु काछू वासी पाण करे रिकॉर्ड क़ाइमु करे तारीख़ रक़म करे रहिया आहिनि, जॾहिं त तारीख़ बेरहम आहे, जेका ज़िम्मेवार वस वारनि खे ज़रूरु मलामत कंदी। वरी बि जस लहणी काछू वासी सैफल गाॾी, जंहिंसां भली न कंहिं खे हज़ार इख़्तिलाफ़ हुजनि, पर ख़ल्क़े ख़ुदा जे आसानी लाइ शुरू कयल हिन कम जे सरवाण सैफल गाॾी जे अहिड़े नेक अमल खे साराहिण खां सवाइ रही नथो सघिजे। इन सिलसिले में नौजवान इमाम बख़्श गाॾी बि जस लही। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नथन शाह।